सीमा हैदर जे भारत वञण बाद संदसि पाकिस्तान में रहंदड़ मुड़स ग़ुलाम हैदर सोशल मीडिया ते पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहे वरितो आहे। हिन चैनल ज़रिए ग़ुलाम हैदर भारत ऐं पाकिस्तान जे माण्हुनि ताईं पंहिंजो पैगाम पहुचाइण जी कोशिश करे थो। ताज़ो ग़ुलाम हैदर जी हिकु वीडियो सोशल मीडिया ते तेज़ी सां वायरल थी रही आहे। हिन वीडियो में हू हुकूमत खे अपील कंदे नज़र अची रहियो आहे। वायरल थियल वीडियो में ॾिसी सघिजे थो त हिक पासे ग़ुलाम हैदर भारतीय हुकूमत खे पंहिंजे ॿारनि जी वापसी जी अपील करे थो त ॿिए पासे हू वीडियो में सीमा हैदर जे वकील AP सिंह नेत्रपाल खे वार्निंग ॾींदे नज़र अचे थो। हाणे ग़ुलाम हैदर जल्दी भारत वञण चाहे थो। ग़ुलाम हैदर सीमा हैदर ते इल्ज़ाम लगायो आहे त हू संदसि ॿारनि खे पाकिस्तान में गैर कानूनी तरीक़े सां भारत वठी वई आहे। संदसि वधीक चवणो त मां पंहिंजे ॿारनि खे वठण लाइ भारत ज़रूर वेंदुसि। मूंखे भारत जे माण्हुनि ऐं हिंदुस्तान जे कानून ते भरवसो आहे। हू मुंहिंजी जंग में मुंहिंजो साथ ज़रूर ॾींदा। ग़ुलाम हैदर सीमा ते केतिरा ई इल्ज़ाम लगाया आहिनि। हुन इहो बि चयो त सीमा हैदर चोर आहे, हिकु ॾोहारियण आहे। हू मुंहिंजी मिल्कियत ऐं घर विकिणे भारत फरार थी वई आहे, जंहिंजे करे मां अॼु बि रोड ते आहियां। संदसि चवणो हो त हिकु ॾींहुं मां खेसि फाईअ जे फंदे ते वठी वेंदुसि। इहो मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु बणिजी वियो आहे। ग़ुलाम हैदर चयो त मूंखे मोदी ऐं योगीअ सां गॾोगॾु पाकिस्तानी हुकूमत ते बि भरोसो आहे। हुन सचिन मीना AP सिंह नेत्रपाल खे वार्निंग ॾिनी त यादि रखो त तव्हां जेको बि करे रहिया आहियो हिन वक़्त ताईं करे चुका आहियो। ग़ुलाम हैदर तव्हां सभिनी खे सज़ा ॾियारे रहंदो।